नाज़रीन, क़ौमी क्रिकेटर नसीम शाह, मोहम्मद हसनैन ऐं एहसान अल्लाह जो बहाली प्रोग्राम जारी कयो वियो आहे। ज़ख़्मी क़ौमी क्रिकेटर नसीम शाह, मोहम्मद हसनैन ऐं एहसान अल्लाह जी बहाली जो प्रोग्राम जारी कयो वियो आहे। PCB जो चवणु आहे त नसीम शाह जी बहाली 2 फिज़ियोथेरेपिस्ट जी निगरानी में थींदी। फिज़ियोथेरेपिस्ट में उन्हनि सां गॾु जिम ऐं ग्राउंड में ट्रेनिंग सेशन दौरान गॾु हूंदा। नसीम शाह जी हालत जी मुसलसल निगरानी कई पई वञे। नसीम शाह जो ऑपरेशन कंदड़ डॉक्टर संदसि रीहैब चेक कंदा। नसीम शाह खे अस्पताल मां डिस्चार्ज कयो वियो आहे। कुलनि जी तकलीफ़ में मुब्तला एहसान अल्लाह जो रोज़ानी बुनियादनि ते जाइज़ो पिणु वरितो पियो वञे। एहसान अल्लाह जी हालत अॻु खां बहितर आहे। एहसान अल्लाह खे मुसलसिल 5 हफ़्ते हटायो वेंदो। एहसान अल्लाह खे हटाइण खां पोइ नेशनल क्रिकेट अकेडमी रिपोर्ट कंदो। मोहम्मद हसनैन श्रीलंका प्रीमियर लीग खेॾण दौरान ॻीचे जे दर्द में मुब्तला थी वियो। स्कैन रिपोर्ट में चयो वियो आहे त खेसि पेरनि जी बहाली जी ज़रूरत आहे। मोहम्मद हसनैन 13 सेप्टेम्बर खां इंग्लैंड में बहाली लाइ कमु करे रहियो आहे।